सही मैसेज मुझो नौजवान जे तरफ़ां आयो आहे त पहिरीं ॻाल्हि त महिनत कयो, माउ पीउ जी इज़त कयो ऐं निमाज़ पढ़ो, 5 वक़्त निमाज़ पढ़ो, अल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ते हलो। रोज़ ॾिसण सां दिलि थी चवे पई उमिरि मदीने में रहिजे, मिठड़ो मदीनो अल्लाह अल्लाह शहर नबी जो छा चइजे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम लिसनरनि खे नात ख़ान शुकत हुसैन चांहि जी तरफ़ां अस्सलाम वालेकुम। दोस्तों, तव्हांखे ख़बर आहे त हर वारे अव्हांखे मिलाईंदा आहियूं कंहिं नात ख़ान सां, कंहिं शाइर सां या कंहिं आलिम सां, हाफ़िज़ सां। हिन वारे असां कोशिशि कई आहे त हिकिड़े बहितरीनु सिंध लेवल ते सुरीले फ़नकार ऐं वक़्त जे बादशाह नात ख़ान सां, त छो जो साईं पहिरियां सना ख़ानी सां रिलेटिड, वरी पोइ जीअं इंसानु थींदो आहे त पढ़ंदो पोइ वरी फ़नकार जॾहिं थियो त माशाअल्लाह सिंध जे तमामु सुरीलनि माण्हुनि जेके फ्रेंड आहिनि उन्हनि बहितरीनु मोट ॾिनी ऐं अॼु माशाअल्लाह बहितरीनु ॻाइनि पिया ऐं साईं जो तमामु बहितरीनु आवाज़ु। असां चाहियोसीं त अव्हांखे साईं सां मुखातिब कंदा हलूं, त अॼु असां अव्हांखे मिलायूं पिया था आशिक़ हुसैन सोलंकी साहिब सां, पाण असां सां गॾु मौजूदु आहिनि। साईं खां पुछंदासीं त पाण कॾहिं शुरूआति कई ऐं कॾहिं खां वठी पढ़ंदा था अचनि, कॾहिं खां वठी ॻाईंदा था अचनि, माण्हुनि मां केतिरी मोट मिले थी ऐं पंहिंजी हिन शोहरत जी दुनिया में पाण खे छा था सम्झनि, जेको माण्हुनि खां प्यारु मिले थो उन में छा था सम्झनि, ऐं उनखां अलावा उस्ताद कहिड़ा हुया, कॾहिं खां सिखिया वरिती ऐं ज़िंदगीअ में कहिड़ा अजीब वाक़िया पेश आया, सभु साईं खां पाण खां पुछंदासीं। त जेके असांजे चैनल ते नवां आहियो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा आहियो, लाइक कमेंट शेयर ज़रूरु कंदा हलो, जीअं असांजी पोस्ट ॿियनि दोस्तनि ताईं पुॼी सघे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। जेके बि असांजो उस्ताद शौकत हुसैन चांडे जो ऐं इस्लामी चैनल जेको आहे असांजो ॾिसनि था, उनखे मूं नाची जी तरफ़ां अस्सलाम वालेकुम ऐं महिरबानी करे भाउ शौकत हुसैन चांडे जी चैनल खे लाइक कंदा, कमेंट ॾींदा ऐं यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक ते पेज बि आहे साईं जिन जो, उनखे बि पेज खे फॉलो कंदा ऐं जेके बि फॉलोअर्स आहिनि उनखे ॿियनि खे बि जेके बि दोस्त आहिनि उन्हनि खे बि चवंदा त इन भाऊ जो चैनल खे बि सब्सक्राइब कंदा ऐं यूट्यूब ऐं जेको आहे पेज जो आहे उनखे बि फॉलो कंदा। साईं, अव्हांजे हिन ॻाइण जी शुरूआति कॾहिं खां थी ऐं केतिरो टाइम लॻो अव्हांखे हिन में, अव्हांजा उस्ताद केरु आहिनि, किथां सिखिया वरिती, हीअ सॼी जेका ज़िंदगी जो इहो आहे सफ़र, इहो असांखे जे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलो जीअं रहनुमाई थिए, त कॾहिं खां सिलसिलो अव्हांजो हीअ ॻाइण जो शुरू थियो? जी, मां तक़रीबन 95 खां वठी मां शौक़ु रखां थो राग जे हिसाब सां। मां सिखियल न आहियां एतिरो, मां छो चवां त बाबा मां सिखियल आहियां, वॾो मां ख़ान साहिबु आहे। 95 खां पोइ जेके बि ॻोठनि में शादियूं वग़ैरह थींदियूं, असांजा मोरे जा फ़नकार बि ईंदा ऐं असांजो सोडल फ़क़ीर ईंदो, उन्हनि सां हिकिड़ो ॿ जी स्टेज ते हिकु ॿ गानो चवंदासीं, गीत चवंदासीं। दिलशेर तीमनो ईंदो ऐं मरहूम यूसुफ उमर ईंदो, उन्हनि सां बि चवंदासीं। ऐं मां मुख़्तलिफ़ जेके आहे न किथे बि वेंदो हुअसि, मां पंहिंजो फ़न ॾेखारे थोरो घणो जेको बि मूं वटि हूंदो, दोस्त चवंदा आवाज़ बि बाबा तव्हांजो भलो आहे, इन करे मां ॻाईंदो ईंदुसि। ऐं मुकमल तौरु मां तक़रीबन 2018 खां पोइ मां केसटी दुनिया में आयुसि, मक़सदु रिकॉर्डिंग एल्बम पहिरियों मां 2017 खां शुरू कयो आहे। ऐं मुंहिंजो उस्ताद आहे हींअर जेको मौजूदु उस्ताद आहे मुंहिंजो, न को पहिरियां हो न हींअर आहे, सिर्फ़ु मुंहिंजो जेको स्टार्टिंग में मुंहिंजे 2017 खां वठी बाक़ी थोरी घणी राग जी आहे जो ॻाइनि था फ़नकार, उन्हनि खां पोइ उन्हनि जे पीछो कंदे मुतासिर थिए ऐं घणो मां जेको मुतासिर उस्ताद मंज़ूर सखिरियाणी जो, मां उन जे हिसाब सां उन जे नक्शे क़दमनि ते ऐं हलण जी कोशिशि कयां थो। आहियां न उन्हनि जो, उन जहिड़ो न आहियां, पर हलण जी कोशिशि कयां थो, थोरो घणो मक़सदु ऐं फॉलोअर आहियां मां उनजो ऐं फॉलो कयां थो उनखे। ऐं 2017 खां वठी मां उस्ताद बशीर अहमद सोलंकी हक़ मौजूदु स्टूडियो जेको ऑनर आहे ऐं उस्ताद आहे, जेको रिकॉर्डिस्ट आहे, ऐं मां म्यूज़िशन हुअमि ऐं उन खां बि थोरो घणो जेको बि आहे सिखां थो इनशाअल्लाह, ऐं उन खां ई सिखंदो रहंदुसि ऐं अॻिते महिनत कंदुसि।
दोस्तों इहा ॻाल्हि मूंखे ॿुधाईंदा हलूं त साईं आशिक़ सोलंकी जी जेका गायकी आहे बिल्कुलु सफ़ा मां तीअं चवां 100% बिल्कुलु ॼण ईअं सम्झो ॼण उस्ताद मंज़ूर सखीराणी ॼण पाण वेठो आहे। उहो साॻियो आवाज़ु जेकॾहिं वीडियो में आशिक़ खे न ॾिसो जेकॾहिं ऑडियो ॿुधंदो तव्हांखे ईअं लॻंदो त हीअ उस्ताद मंज़ूर सखीराणी जो आवाज़ु आहे, पर जो वीडियो जे करे ईअं थींदो आहे त लॻंदो आहे त बाबा हाणे हीअ हिन फ़नकार जो कलम आहे, बाक़ी ऑडियो में केरु सम्झी न सघंदो। अलाह साईं असांजी दुआ आहे त आशिक़ सोलंकी खे अञा वधीक माण्हुनि में मोहबत अता फ़रमाए। उन खां अलावा साईं नात जे हवाले सां पाण ॻाल्हि कंदासीं त अवां नात बि पढ़ी। जी मां नात पढ़ंदो हुउसि। मक़सदु पहिरियां घणो हूंदो तराजू बि पढ़ंदा हुआसीं ऐं मस्जिदनि में मुक़ाबला थींदा ऐं मुक़ाबलनि जे हिसाब सां मां नौशहर डिस्ट्रिक्ट में ओॾे मुक़ाबलनि जे हिसाब सां में सम्झ फस्ट आयो हुउसि नातनि में बि। ऐं घणो मां गुलाम नबी मैसर मरहूम गुलाम नबी मैसर जा नात पढ़ंदो हुउसि। ऐं अक्सर जेके बि ख़तमुल क़ुरान थींदा हुआ त रमज़ान शरीफ़ में ऐं मां ई उन नात पढ़णु वेंदो हुउसि ऐं सुठी मक़सदु हिकिड़ी सना ख़ान कंदो हुउसि। ऐं हींअर बि मां जेके न हिकु ॿ रिकॉर्ड कयां पियो ऐं नातनि जा जेके बि आहिनि स्टूडियो में रिकॉर्ड कयां पियो हींअर बि। इहा उस्ताद जी हिकिड़ी फ़न खां अलावा इहा हिकिड़ी ख़ूबी आहे जो पाण महबूब मदीना वारे साईं सां मोहबत या हीउ सिलसिलो सना खानी वारो उहो क़ाइमु दाइमु हर एल्बम सां गॾु 12 महीननि में ॿ टे नातूं पाण रिकॉर्ड कनि पिया। मां तमामु जेके बि फ़नकार असांजे हीउ प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त कोशिशि करियो। अलाह साईं अव्हांखे मक़बूलियत शोहरियत ॾिनी आहे त कोशिशि कंदा आहियो हिकु अधु नात अव्हां बि पढ़ंदा कयो या पंहिंजे का प्रोग्राम में जलसनि में मजलिस जिते थिए थी त जीअं असांजी हीउ जेको दीनी इस्लामी अक़ीदो आहे उहो बि पुख़्तो रहे। छो जो सभु असां इन में त सभु शामिलु हुजणु खपे। छो जो जीअं दिलशेर ॻाई ममताज़ मौलाई साहब बि प्रोग्रामनि में नात पढ़ी त इन मां इहो हिकिड़ो सुठो मैसेज बि ईंदो आहे त उन शइ खे माण्हू पंहिंजे प्रोफेशनल कम खां हटी करे दीन इस्लाम जे लाइ कुझु घड़ियूं वक़्फ़ करे ऐं नात पढ़ी ऐं रूहानियत ऐं सुकून हासिलु कंदा। इहा भाऊ आशिक़ में शुरूआति खां वठी इहा ख़ूबी आहे। पाण नात खे हिन महिल ताईं रिकॉर्ड कंदा था अचनि। हर नात जेका आहे हर बारे नातूं 2-3 बि एल्बम सां गॾु रिकॉर्ड कराईंदा आहिनि। त साईं किथे किथे अव्हां महफ़िलूं कयूं आहिनि पंहिंजे शहर खां अलावा या शहर जे कुझु अहिड़नि प्रोग्रामनि में जिते तव्हांखे ख़ुशी सां इनवाइट कनि था माण्हू शादी भत या अव्हांजो पंहिंजो शौक़ु न आहे त माना इन्हनि प्रोग्रामनि में हिसो वठण जो जेके इंसान खे पंहिंजी ज़ाती का मसरूफ़ियत हूंदी आहे न टाइम ॾेई सघंदो छो जो हुनजो शौक़ु इहो हूंदो आहे त मां पंहिंजी प्रोफेशनल का पंहिंजो सौंग करे ऐं उन में मां जेके फ्रेंड उन्हनि खे ॾसींदो हलां या तव्हां बाक़ाइदा सां प्रोग्राम अटेंड कयो था? जी बिस्मिल्लाह साईं। प्रोग्राम काफ़ी दोस्तनि जीअं मां गेस्टूं मक़सदु कयूं उन खां पोइ काफ़ी दोस्तनि बि के वाह चयो त असांखे प्रोग्राम शादी ते अचो। सो मुंहिंजो थोरो हिकिड़ो पंहिंजो शौक़ु न आहे हिकिड़ो त प्रोग्राम में वञण जो। ठीकु आहे मूंखे हिकिड़ो प्रोफेशनल मूंखे पंहिंजे मौसीक़ी सां शौक़ु आहे ऐं मां घणो हिकिड़ो पैसे जे विचण में न ऐं मुंहिंजी तक़रीबन तव्हां ॾिसंदो त गाना जेके बि हूंदा ऐं लिमिट में हूंदा अदब जे हिसाब सां हूंदा ऐं जेके बि आहिनि मां मक़सदु उहा शाइरी न ॻाईंदो आहियां। मां चवंदो मक़बूलियत भली घटि मिले त आख़िर ते इज़त रहे। इन करे प्रोग्राम मिलंदा आहिनि मूंखे पर मां तक़रीबन मां छो जो पाण खे मुकमल नथो सम्झां जो प्रोग्राम में वञी ॻायां। हीउ मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो शौक़ु आहे कैसेटनि कढण जो ऐं जेके सिंध ते कलाम चवण जो नात पढ़ण जो ऐं छा चवंदा शो मक़सदु जेको थींदो आहे केस्ट जो उहो शो में मां शो अटेंड करण माण्हुनि ते पहुचाइण। पर जेके बि ॿाहिरि बि दोस्त जेके ॿुधंदा आहिनि सऊदी में इंडिया में बि काफ़ी ॿुधा ऐं सिंध जा कलाम मां काफ़ी चवंदो आहियां ऐं सिंध जे मज़लूमनि ते जेके बि नज़म ऐं शाइरी जेका ठहंदी आहे उहा ॻाईंदो आहियां। इश्किया बि शाइरी ॻाईंदो आहियां पर लिमिट में घणी मां आउट शाइरी न ॻाईंदो आहियां। तंहिंजे करे मक़सदु हिकिड़ो मां हिकिड़ो घणो आउट कोन आहे हिकिड़ी सस्ती शोहरत मां हिकिड़ो नथो वठणु चाहियां। अलाह मां चवां थो जेके सिंध वारा मूंखे माण्हू सुञाणनि इन शाइरी इन हिसाब सां उस्ताद बुखारी अब्दुल गफ़ार तबस्सुम जी शाइरी शाह लतीफ़ जी शाइरी जा शाइरी सां सुञाता वञूं। मां उनखां सवाइ उस्ताद मां अव्हांखे इहा नाज़रीन जे हिसाब सां मां गुज़ारिश कंदुसि त असांखे नात जो सिर्फ़ु थल असांखे थोरो झुंगारे ॿुधाईंदा त ऐं तव्हांजी इनायत थींदी। जी साईं मां ही तक़रीबन नंढे लाको ही नात पढ़ंदो हुउसि ऐं मूंखे ॾाढी पसंदि ईंदी। हुनजो
मक़सदु हिकु थल मूंखे यादि आहे, मां प्यारनि ते पहुचायां थो जो इनशाला ज़रूरु पसंदि ईंदो। जहिड़ो हाल सादर है मिठड़ो मदीनो अल्लाह अल्लाह शहर नबी जो छा चइजे। मिठड़ो मदीनो अल्लाह अल्लाह शहर नबी जो छा चइजे। रोज़ ॾिसण सां दिलि थी चवे पई उमिरि मदीने में रहिजे। मिठड़ो मदीनो अल्लाह अल्लाह शहर नबी जो छा चइजे। ओ तयार थिया जॾहिं सभई माण्हू संभरी हलिया हज जा पांधेड़ा। है तयार थिया जॾहिं सभई माण्हू संभरी हलिया हज जा पांधेड़ा। दिलि थी चवे छॾे मुल्क अबाणो हाणे हाजिन सां हलजे। मिठड़ो मदीनो अल्लाह अल्लाह शहर नबी जो छा चइजे। वॾी वॾी महिरबानी जो असांखे टाइम ॾिनो। हूअं ॻाल्हियूं त ज़माने में खोड़ आहिनि, पर अव्हां जी मसरूफ़ियत जे करे ऐं इहो तव्हां मसरूफ़ हुयो, इहे कुझु ईद जा ॾियारा संगत साथ आहे, सभु कम आहिनि, असांखे पंहिंजी मसरूफ़ियत। हिकिड़ो सुवाल ज़रूरु पुछंदे, हिन गायकी खां अलावा जेका तव्हांजी पर्सनल ॿी का जॉब वग़ैरह या को ड्यूटी वग़ैरह आहे त उहो असांखे ज़रूरु ॿुधाइजो। जी हा, मां पंहिंजो मक़सदु हिकिड़ो दुकानु आहे, होटल आहे ॻोठ में, ऐं पंहिंजी बनी आहे उहा संभालींदा आहियूं। ऐं मुंहिंजो शौक़ु थोरो ॻाइण जे हिसाब सां आहे, पर 24 कलाक मां ॻाइण जे पोयां न हूंदा। काफ़ी दोस्त शाइर जेके आहिनि एल्बम जे हिसाब सां, जो कंहिंजी शादी जो हूंदो आहे, को नात जो हूंदो आहे, उन लाइ मूंखे मुंहिंजो व्हाट्सअप नंबर आहे, फेसबुक आई डी ते आशिक़ अली सोलंकी जी ID, उन ते मूंखे कॉल करे चवंदा आहिनि बाबा गानो रिकॉर्ड करिणो आहे। ऐं केॾी महिल महफ़िल लॻी वेंदी आहे, महफ़िल में हलिया वेंदा आहियूं। को प्रोग्राम हूंदो आहे, को कंपनी जो, को टेलर जो, ज़ोंग जो, या अहिड़ी कंपनी जो हूंदो आहे, पोइ अहिड़े हिसाब सां प्रोग्राम होटल में थींदा आहिनि, उहो अटेंड कंदा आहियूं। सो इहे मसरूफ़ियत त एतिरी न आहे, मक़सदु पंहिंजो थोरो घणो कमु आहे, ऐं इन खां अलावा ई मुंहिंजो थोरो राग जो शौक़ु आहे। ऐं जिन जो यूट्यूब ते चैनल आहे शौकत उस्ताद शौकत हुसैन चांडियो, ऐं साईं जिन जी चैनल खे सब्सक्राइब कयो, ऐं जेके बि इस्लामी चैनल आहे उनजो सब्सक्राइब कयो, उनजी वीडियो खे ॾिसो ऐं उन खे शेयर कयो, डाउनलोड कयो। ऐं साईं जिन जो फेसबुक ते उस्ताद शौकत हुसैन जे नाले सां हिकु फेसबुक ID आहे, उनखे जेके बि उनजी पोस्टूं आहिनि उन ते कमेंट ॾींदा कयो, लाइक कंदा कयो, शेयर कयो, ऐं पेज खे फॉलो कयो, जीअं साईं जिन जी हौसला अफ़ज़ाई थिए। ऐं साईं जिन जेको बि आहे इस्लाम जूं ॻाल्हियूं, इस्लाम जो जेके बि फ़नकार आहिनि, शहनात ख़्वान आहिनि, जेके बि मौलूद शरीफ़ जेके पढ़ंदा आहिनि, उन्हनि खे तव्हां ताईं पहुचाए। ऐं इनशाला साईं जो चैनल इनशाला असांजे मोरे हिसाब सां कामयाबु वेंदो। आख़िर में दोस्तनि जे लाइ कहिड़ो मैसेज ॾींदव त जेको हींअर नौजवान तबिको आहे उन जे लाइ, यकीनन अव्हां बि नौजवान आहियो, पर माना जेके हींअर पोयां जेके नौजवान अचनि था उन्हनि जे लाइ कहिड़ो मैसेज ॾींदो त कामयाबी जे लाइ हू छा कनि? सही मैसेज मुंहिंजो नौजवान जे तरफ़ां इहो आहे त पहिरीं ॻाल्हि त महिनत कयो, माउ पीउ जी इज़त कयो, ऐं निमाज़ पढ़ो, 5 वक़्तु निमाज़ पढ़ो, अल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ते हलो। ऐं जेको बि मां फ़नकारनि जे हिसाब सां चवंदुसि त फ़नकार जेके बि असांजा अॼुकल्ह जा फ़नकार आहिनि, ऐं काफ़ी गाना निकिरी चुका आहिनि, अलाए कहिड़े कहिड़े क़िस्म जी शाइरी कनि था, कुझु मां उन जे लाइ चवंदुसि त थोरो लिमिट में कयो, ऐं सस्ती शोहरत हासिलु करण लाइ अहिड़ी मक़सदु अहिड़ो गानो न कयो जो सुभाणे हली तव्हांजे लाइ नुक़सानकार थिए। असांजी इहो ई उन्हनि जे लाइ मक़सदु नुक़सानकार थिए। हीअ ॻाल्हियूं जेको हीअ फ़नकार ॻाए पियो, हाणे इन्हनि सां ई थिए थो। सो महिरबानी मां इहो ई जेके बि फ़नकार पंहिंजा आहिनि, शाइर आहिनि, उन्हनि खे इहा ई ताक़ीद कंदुसि
त महिरबानी करे बराए महिरबानी करे अहिड़ी शाइरी खां थोरो पासो कजे, अहिड़ी ॻाइण खां थोरो पासो कजे जेको लिमिट में असांजी सिंध जी सकाफ़त खे ॻायो, असांजी सिंध जे मज़लूमनि खे ॻायो। जेके नाज़ शरीफ़ आहिनि उहो पढ़ो, मौलूद शरीफ़ जेके बि हिकिड़े इस्लामी ॻाल्हियूं आहिनि मज़लूमनि ते आहिनि जेको बि आहे उहो हिते ॻायो। महिरबानी करे अहिड़ी शाइरी अहिड़ी फ़नकार ऐं मक़सदु ॻाइण खां पासो कयो। साईं तव्हांजी वॾी महिरबानी जो असांखे तव्हां टाइम ॾिनो ऐं अलाह साईं अव्हांजी आवाज़ में अव्हांजी इज़त में शोहरत में अञा इज़ाफ़ो कंदो। असांजी रब खां दुआ आहे जेके नाज़रीन ॾिसो पिया यूट्यूब चैनल आहे आशिक़ अली सोलंकी, उनखे सिंगर आशिक़ अली सोलंकी उनखे विज़िट कयो ऐं उनखे सब्सक्राइब कयो ऐं उते वञी करे साईं जा जेके बहितरीनु नवां पुराणा एल्बम जेके रिकॉर्ड थियल आहिनि उतां अव्हांखे साईं जा मिली वेंदा ऐं उनखे विज़िट कयो, सर्च करे साईं जी पोस्टूं ॾिसो, शेयर कयो दोस्तनि में। जेके असांजे हिन इस्लामी चैनल खां अलावा जेकॾहिं पंहिंजी मौसीक़ी जो सुकून हासिलु करणु चाहियो था, साईं जा बहितरीनु इख़लाक़ी ऐं मयारी कलाम जेके उहे साईं जे चैनल ते अपलोड थियल आहिनि उहे तव्हांखे उते ॾिसण में ईंदा। उन्हनि खे ॿुधो, दोस्तनि में शेयर कयो ऐं जेके नाज़रीन असांजे चैनल ते नवां आहियो असां उन्हनि खे इहा गुज़ारिश कंदा त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कमेंट शेयर कंदा हलो त जीअं हीअ पोस्ट ॿियनि दोस्तनि ताईं पुॼी सघे। असांखे ॾींदा इजाज़त, वरी अव्हांखे मिलाईंदासीं कंहिं नए दोस्त सां, कंहिं शाइर सां, कंहिं हाफ़िज़ सां, आलिम सां, नात ख़ान सां या शाइर सां। तेसि ताईं ॾींदा इजाज़त। अलाह सां अव्हांखे आबाद कंदो, जिते हूंदो ख़ुशि।